कंडियारो शहर जे कलतारपुर महले जे रहवासी राजपूत बिरादरी जे माण्हुनि पारां राणा इम्तियाज़, राणा मोहम्मद असलम राजपूत, राणा सुल्तान, राणा ग़ुलाम इसहाक़, राणा मोहम्मद हनीफ़ ऐं ॿियनि जी अॻवाणी में भिरिया रोड सां तालुक़ रखंदड़ बासरनि जे मुबैना ज़ियादतियुनि ऐं ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते राणा मोहम्मद असलम राजपूत ताहींदे चयो त भिरिया रोड भरिसां ॻोठु चान्ही मनूमल भरिसां सनन ज़रई ज़मीन आहे, जंहिंजो रिकॉर्ड वटन मौजूदु आहे। हाणे इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ बासर ज़हीर जलबाणी, सलीम चौहान, अज़ीज़ चौहान ऐं ॿिया ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। आऊं राणा मोहम्मद असलम, जनरल सेक्रेटरी इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट पाकिस्तान। जीअं त मूं भिरिया रोड में कुझु ज़मीन वरिती, उन में कुझु शरपसंद नासिर आहिनि उन एरिए जा, जेके बार बार मुंहिंजे पुटनि खे अगवा करण जी धमकियूं पिया ॾियनि ऐं मूंखां जेको आहे बार बार पैसा था घुरनि। हुन में जेको आहे मेन माण्हू आहे ज़हीर जलबाणी। ज़हीर जलबाणी जे करेक्टर खे सॼो भिरिया रोड थो सुञाणे। हींअर बि हुन जेको आहे उते दुकाननि ते ॿियनि माण्हुनि जी जेको आहे कूड़ा हो करे ऐं उन्हनि माण्हुनि खे तंग कयो आहे। ऐं हुन सां गॾोगॾु सलीम आहे, सलीम चौहान। इन्हनि जे ख़िलाफ़ु मूं थाणे में अॻे एप्लीकेशन बि जमा कराई हुई, जंहिं टाइम में मूं भराई कराई। हिकिड़ो बेलो आहे, मूं रईस मुमताज़ राजपर, हिकिड़ो मोतबर शख़्सियत आहे ऐं साबिक़ा काउंसलर बि इन ई एरिए जो आहे चांहि जो। उन खां मूं इहा ज़मीन ख़रीदी कई आहे। उन खे मूं बिहारे ज़मीन जी मूं भराई कराई आहे। मुंहिंजे पासे जे हिकिड़ो फुट ज़मीन जे उनजी निकिरंदी मुक़ाम जी त 2 फुट ॾींदुसि। अलाए मुंहिंजा 32 फुट अञा मुक़ाम में पिया आहिनि, जंहिंमें हिन सलीम जे पे जी ख़बर बि आहे, पर मूं अॼु ताईं बि हुन सां छेड़छाड़ या हथ चुरांद का बि न कई आहे। मूं सिटी सर्वे वारनि खे एप्लीकेशन ॾिनी आहे, जंहिं बि ॾींहुं ईंदा त उहो ज़मीन जी माप करे हर शइ ज़मीन कढी ॾींदा। हाणे इहे माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु मीडिया ट्रायल वेठा पिया कनि। ऐं फिशरीज़ में हिकिड़ो कॉन्ट्रेक्टर आहियां, कंडियारे शहर में वेठो आहियां। मुंहिंजी फैमिली खे सॼे ज़िले जा माण्हू सुञाणनि। मुंहिंजो वाली साहिबु राणा मोहम्मद याकूब, इन एजुकेशन डिपार्टमेंट में रिटायरमेंट कई आहे, उनखे सॼो ज़िलो थो सुञाणे। इहे माण्हू पहिरें नंबर जा लोफर आहिनि ऐं हिन में असांखां बार बार जेको अची भथो था घुरनि। मुंहिंजे पुटनि खे अगवा करण जी धमकी था ॾियनि। रईस मुमताज़ राजपुर हिन जो साबिक़ु काउंसलर आहे, उन खां मूं इहा ज़मीन वरिती आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।